अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भली कार। दोस्तों, शामिल कयूं था महमूद मुग़ल साहब जी लिखियल किताब हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगीअ मां खयल हिकु निहायत ख़ूबसूरत लिखणी। हा, मां रोज़ मिठो ज़रूर खाईंदुसि। तव्हां सवाल कयो आहे त मूंखे पोड़ो थियणु केतिरो पसंदि आहे, त मुंहिंजी वरंदी आहे त पंहिंजी हयातीअ में पहिरियों भेरो मां उहो शख़्स बणियो आहियां जेको मूंखे बणिजणु पए घुरियो। न बदनी लिहाज़ खां न, मूंखे कॾहिं कॾहिं पंहिंजे बदन ते मायूसी थींदी आहे। गुंज, सुजल अखियूं ऐं उन्हनि जे हेठां लड़कंदड़ चमड़ी। कॾहिं कॾहिं त मां आईने में नज़र ईंदड़ कुराड़े खे ॾिसी पोइते थी वेंदो आहियां, पर बहरहाल उन्हनि शयुनि बाबति मूंखे का घणी फ़िक्रात नाहे थींदी। मां हाणे उहो बणिजी वियो आहियां जेको मूं बणिजणु पए घुरियो। मां पंहिंजनि हैरत अंगेज़ दोस्तनि खे, पंहिंजी बहितरीन हयातीअ खे ऐं पंहिंजी मोहबत कंदड़ कुटुंब खे कारनि वारनि या सिधे पेट सां मटाइणु नथो घुरां। मुंहिंजी उमिरि जीअं जीअं वधी आहे तीअं तीअं मां पंहिंजो पाण ते तनक़ीद घटि करणु लॻो आहियां, या खणी ईअं चवां त वधीक महिरबानी थी वियो आहियां। मां पंहिंजो दोस्त पाण बणिजी वियो आहियां। हाणे मां कंहिं इज़ाफ़ी बिस्कुट खाइण ते पाण खे छंभींदो न आहियां, या वरी जे मुंहिंजो बिस्तरो फ़ज़ीलत में ठहियलु नाहे हूंदो त बि मां को घणो बिगाड़ न आहियां कंदो। न ई वरी कंहिं अजाई शइ जे ओचितो ख़रीद करण खां पोइ उन ई जे अजाई हुअण ते घणी देरि मग़ज़मारी कंदो आहियां। मूंखे लॻंदो आहे त मूंखे वधीक खाइणु, बेतरतीब रहणु ऐं लापरवाह रहण जो पूरो हक़ हासिलु थी चुको आहे। मूं पंहिंजा केतिरा ई महबूब दोस्त वक़्त खां अॻे दुनिया छॾींदे ॾिठा आहिनि, ऐं हुननि उहा दुनिया इहो सभु ॼाण खां अॻु ई छॾी त असुलु आज़ादी छा हूंदी आहे, जेका वधंदड़ उमिरि सां हासिलु थींदी आहे। कंहिंजो छा थो वञे जे मां सुबुह जो 4 वॻे ताईं जाॻां या वेही किताब पढ़ां ऐं 2 पहरनि ताईं सुतल हुजां। मां 60 ऐं 70 जे ॾहाके जे हसीन धुनुनि ते नची बि सघां थो, त पंहिंजे विञायल मोहबत ते रोई बि सघां थो। हाणे हिकु कुराड़ीअ चमड़ी ऐं वॾे पेट सां चढो पाए जॾहिं मां सामूंडी लहरुनि सां खेॾां थो त स्मार्ट नौजवान मूंॾे निहारनि था ऐं संदनि अखियुनि में ॼण ॾुख भरियल हुजे। चरिया आहिनि, छा हू मूं वांगुरु पोड़ा कोन थींदा? छा संदनि पेट कोन निकिरंदो? मां ॼाणा थो त कंहिं कंहिं महिल मां वेसारो बणिजी थो वञा, पर वरी बि इहो त सोचो न त ज़िंदगीअ में भला सभु कुझु यादि रखणु ज़रूरी हूंदो आहे छा? बसि अहम ॻाल्हियूं यादि हुजनि, ॿियो सभु ख़ैरु आहे। हा, सालनि जा साल गुज़ारींदे मुंहिंजी दिलि इलाही भेरा टुटी आहे। दिलि कीअं न टुटंदी साईं, जे अव्हां को पंहिंजो प्यारो विञायो, या कंहिं ॿार खे का बीमारी हुजे, या अव्हां जे पालतू जानवर खे कंहिं गाॾीअ धकियो हुजे। दिलि कीअं न टुटंदी यार। पर भॻल दिलियूं ई त अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे सम्झ, हिमत ऐं हौसलो ॾींदियूं आहिनि। जेका दिलि टुटी नथी सघे तंहिंखे कॾहिं बि इहा ख़बर पइजी न सघंदी त दर्द छा हूंदो आहे या नुक्स जो कहिड़ो कमाल हूंदो आहे। मां केॾो न अहसानमंद आहियां जो एतिरो जियो आहियां जो मुंहिंजा कारा वार अछनि में तब्दील थिया आहिनि ऐं मुंहिंजी जवानीअ जा टहक मुंहिंजे मुंहं ते ठहियल लकीरनि में भरिजी विया आहिनि। अलाए केतिरा माण्हू कॾहिं न खिली सघिया, या वरी कॾहिं एतिरो न खिली सघिया जेतिरो मां खिलियो आहियां, ऐं अलाए केतिरा त कारनि वारनि में ई जहान छॾे विया, खेनि इहा अच्छा करण जी मोहलत ई न मिली। मां न चई सघां थो ऐं उन जो चवणु सम्झां थो, मां हा बि चई सघां थो ऐं उन जो बि चवणु सम्झां थो। तव्हां जीअं जीअं पोड़ा थींदा वेंदा आहियो तीअं तीअं मुस्बत थींदा आहियो। तव्हां ॿियनि माण्हुनि जी पाण बाबति सोच जी परवाह बि नाहियो कंदा। मां पंहिंजो पाण खां हाणे घटि सवाल कंदो आहियां। मूंखे त हाणे ग़लति थियण जो हक़ बि हासिलु थी चुको आहे। सो हाणे अव्हां जे सवाल जे जवाब में, हा, मूंखे कुराड़ो थियणु वणे थो। उन ई मूंखे आज़ादी ॾिनी आहे। मां जेको बणियो आहियां सो मूंखे पसंदि आहे। मां सदाईं जीअण वारो त न आहियां, पर जेसीं ताईं हिते आहियां त कॾहिं बि इन सोच में पंहिंजो वक़्तु न विञाईंदुसि त मां छा छा करे पए सघियुसि, या वरी इहा फ़िक्रात वेही करियां त मां छा छा हिते करे पए सघियुसि। हा, मां रोज़ मिठो ज़रूर खाईंदुसि।